दादू में पीअण जो साफ़ पाणी नाहे। करबला दादू शहरनि जे गुज़िरियल हिक महीने खां वाटर सप्लाई समेत आरओ प्लांट बंद पियल, जंहिं सबब 5 लख आबादी पीअण जे पाणी दरबदर। दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। 5 लख खां वधीक आबादी वारो ज़िलो हेडक्वार्टर शहर दादू जा शहरी पीअण जे साफ़ पाणी फुड़े लाइ परेशान। म्यूनिसिपल कमेटी दादू जे चेयरमैन समेत अकाउंटेंट ऐं सीएमओ जी मिली भगत सां दादू शहर में पीअण जो साफ़ पाणी बंद करे शहर खे करबला वारो मंज़र ज़ाहिर करे छॾियो। शहरी गुज़िरियल हिक महीने खां वाटर सप्लाई जी फरहामी चेयरमैन समेत अकाउंटेंट ऐं सीएमओ जे हुक्मनि ते मुकमल तौर बंद करे छॾी। शहरी कूलर झुरियूं खणी पाणी जी ॻोल्हा कंदा रहिया ऐं म्यूनिसिपल जे करप्ट ऑफिसरनि खे पिटो पाराता बि ॾींदा रहिया। म्यूनिसिपल करप्ट कामरनि ख़िलाफ़ एहतजाज। 90 सैकड़ो जो खारो हुजण सबब वाटर सप्लाई जो पाणी इस्तेमाल कंदा आहियूं। शहरी म्यूनिसिपल कमेटी जा करप्ट कामरा ईद जी मोकलुनि खां वापसी न पहुता आहिनि। सीएमओ अकाउंटेंट जी ऑफिसुनि खे ताला लॻल आहिनि। शहरी दादू हर रोज़ नवां बहाना आहिनि। दादू म्यूनिसिपल कमेटी जे नाहिल अमले जा